वासुदेव। थोड़ो भी कोई भजन करे भाव सां त भगवान उनखे अनंत लाभ ॾींदा आहिनि। पर ये गाल जरूरी ना है साध संगत जी की लाभ भगवान तुरंत ॾियनि भाई। चओ जय श्री कृष्ण, है ना? जरूरी ना है भाई कि तुरंत ही तव्हां के भक्ति जो फल मिले। असांजा बाबा भगत राम साहिब जन चवंदा कि तिर जेतरी भक्ति भी कॾहिं अजाई न वेंदी आहे, वो पंहिंजो लाभ जरूर ॾींदी आहे। भगवान कृपा जरूर कंदा आहिनि पंहिंजे भक्तनि ते। भक्ति जो लाभ, सेवा जो लाभ भगवान जरूर ॾींदा आहिनि। पर माण्हुनि खे कहिड़ी उम्मीद हूंदी आहे ख़बर अथव कि अॼु असां भजन शुरू कयोसीं, भक्ति शुरू कईसीं, अॼु सेवा शुरू कईसीं, नामदान वरितोसीं, गुरूअ जे दर ते वियासीं, बस अॼु खां ई असांजा सभु कम ठही पवनि। चओ हरे राम, हा न? बस अॼु खां ई असांजो भाग्य जेको आहे बदलजी वञे। भाग्य त बदलजी वेंदो आहे पर नज़र न ईंदो आहे। चओ हरे राम।